अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ए ईमान वारो जेके पाक शयूं अव्हां लाइ अल्लाह हलाल कयूं आहिनि उन्हनि खे हराम न कयो ऐं हद खां न लंघो। बेशक अल्लाह हद लंघंदड़ ऐं ज्यादती कंदड़ खे पसंद नथो करे। जेको कुछ हलाल ऐं पाक रिज़्क़ अव्हां खे अता कयो आहे सो ख़ुशी सां खाओ पियो ऐं उन अल्लाह खां ॾिजो ऐं संदसि नाफरमानीअ खां बचो जंहिं ते अव्हां ईमान आंदो आहे। अव्हां जे अजाया या बिना इरादे खयल कसमनि ते अल्लाह अव्हां जी पकड़ नथो करे, पर जेकॾहिं पके इरादे सां कसम खणो था त पोइ उन्हनि में तव्हां जी पकड़ कंदो। अहिड़नि कसम भञण जो कफ़ारो या ॾंड 10 मिस्कीननि खे विच थरो खाधो खाराइणो आहे जेको अव्हीं पंहिंजे अयाल या घर वारनि खे खारायो था, या उन्हनि खे कपड़ा ॾियण या हिकु गुलाम खे आज़ाद कराइण आहे। ऐं जंहिंखे उहा वुसत या ताक़त न हुजे त पोइ 3 ॾींहं लगातार रोज़ा रखे ऐं उहो कफ़ारो आहे तव्हां जे कसमनि खणण जो। जॾहिं अव्हां कसम खणो ऐं पोइ उनखे भञो तंहिं करे पंहिंजे कसमनि जी हिफ़ाज़त करियो। अहिड़ीअ तरह अल्लाह पंहिंजूं आयतूं अव्हां लाइ खोले खोले बयान करे थो त मन्ना अव्हां शुक्रगुज़ार थियो। ए ईमान वारो, बेशक शराब, जुआ ऐं आस्ताना जिते बातिल महबूदनि जा निशान ऐं बुत हुजनि ऐं ढारा सूरतूं सटो ऐं लाटरी नापाक ऐं गंदा ऐं पलीत शैतानी कम आहिनि, उन्हनि खां पासो करियो यानी बचो त मन्ना ही कामयाब थियो। बेशक शैतान त इहो ई चाहे थो त शराब ऐं जुआ जे वसीले अव्हां जे विच में दुश्मनी ऐं बुग़्ज़ विझे ऐं तव्हां खे अल्लाह जी याद ऐं निमाज़ खां रोके छॾे। पोइ ॿुधायो, छा तव्हां अञा बि उन्हनि शैतानी ॻाल्हियुनि खां बाज़ न ईंदो? ऐं अल्लाह जी अताअत करियो ऐं रसूल जी अताअत करियो ऐं नाफरमानी खां बचो। जेकॾहिं तव्हां अल्लाह ऐं संदसि रसूल जे हुक्मनि खां मुंहुं मोड़ियो त पोइ यादि रखो त असां जे रसूल ते फ़क़त पैगाम पहुचाइण जी पधरी ज़िम्मेवारी आहे। अक़ीदे ऐं अमल जे मैदान में सुरख़रू थियण तव्हां जो कमु आहे। पोइ जिन माण्हुनि ईमान आंदो ऐं नेक कम करण लॻा उन्हनि जेके अॻु खाधो पीतो हो उन जो मथनि गुनाह न आहे। जॾहिं अॻिते लाइ हू परहेज़गार थिया ऐं ईमान आंदाऊं ऐं नेक कम कयायूं ऐं नाफरमानीअ खां बचिया, ईमान ते क़ाइम रहिया, वधीक परहेज़गार थिया ऐं सुहिणे रविश इख्तियार कयाऊं ऐं अल्लाह अहिड़नि भलारनि ऐं नेकोकारनि सां मोहबत कंदड़ आहे। ए ईमान वारो, अल्लाह कंहिं शिकार करण खां अव्हां खे ज़रूर परखंदो, ख़ासि कर उन शिकार लाइ जेको बिल्कुलु तव्हां जे हथनि जे वेझो ऐं नेज़नि जी मार में हूंदो। इहो ॼाणण यानी ज़ाहिर करण लाइ त तव्हां मां केरु थो खाइस पर पुट ढिढे, यानी अकेले में जॾहिं जंगल में अव्हां खे केरु बि न ॾिसण वारो हुजे, उते जेकॾहिं अव्हां अल्लाह जे डप खां पाण खे रोकियो त पोइ तव्हां उन जो हुकुम मञियो, पर जंहिं उन तनबीह खां पोइ अल्लाह जे मुक़रर कयल हदुनि खे ओरांघियो तंहिं लाइ दर्दनाक अज़ाब आहे। ए ईमान वारो, अव्हीं इहराम जी हालत में शिकार न करियो। जेको तव्हां मां ॼाणी वाणी शिकार कंदो त तव्हां ते उन मारियल जानवर जे बदिले अहिड़ो जानवर जेको तव्हां मां कंहिं बि 2 मोतबर शख़्स मुक़रर कनि यानी फिदिये या एवज़ तौर कुर्बान करणो आहे ऐं इहा कुर्बानी नज़र तौर काबे पहुचाइणी आहे, यानी इहा कुर्बानी हरम जे हदुनि अंदरि करणी आहे, या वरी उन जो कफ़ारो मिस्कीननि खे खाधो खाराइण आहे, या उन जे बराबर रोज़ा रखणा आहिनि। केतिरनि मिस्कीननि खे खाधो खाराए या केतिरा रोज़ा रखे इहो ॿिनि अमीननि जे फ़ैसिले ते आहे ऐं इहो इन लाइ आहे त हू पंहिंजी कई जो मज़ो चखे। जेकी कुझु अॻु में थी गुज़रियो सो अल्लाह माफ़ कयो, पर जेकॾहिं कंहिं उन खे दोहरायो त अल्लाह उन खां इंतकाम यानी बदिलो वठंदो। ऐं यादि रखो त अल्लाह सभु कंहिं ते ज़बरदस्त गालिब ऐं इंतकाम वठंदड़ आहे। दरियाव या समुंड जो शिकार अव्हां लाइ एहराम जी हालत में बि हलाल कयो वियो आहे ऐं उन जो खाइण तव्हां लाइ ऐं मुसाफ़िरनि लाइ नफ़े बख़्श आहे, पर ख़ुश्की जो शिकार जेसीं ताईं एहराम जी हालत में हो तेसीं ताईं हराम कयो वियो आहे। ऐं अल्लाह जी नाफरमानी खां ढिढो जंहिं ॾांहुं तव्हां सभु हाज़िर यानी पेश या गॾु कया वेंदव। अल्लाह तेज़ीम यानी इज़त वारे घर काबे खे इंसाननि लाइ गॾु थियण जो मर्कज़ बणायो आहे ऐं तेज़ीम वारे महीने यानी ज़ुल हज ऐं काबे ॾांहुं मोकिलियल कुर्बानी जे जानवरनि ऐं कलायत खे यानी कुर्बानी जा मख़सूस जानवर जिन खे गिचीअ में गाना या पट्टा ॿधल हुजनि माण्हुनि जे एहतराम करण जो ज़रियो ऐं सबब बणायो। इहो हिन लाइ त जीअं अव्हां ॼाणो त जेकी आसमाननि में ऐं ज़मीन में आहे सो सभु अल्लाह ॼाणींदड़ आहे ऐं यकीनन अल्लाह हर शइ खे हर हंधि ऐं हर वक़्तु चङी तरह ॼाणींदड़ आहे। इंसानो ऐं जिनो हिन ॻाल्हि खे चङी तरह सम्झी छॾियो त बेशक अल्लाह सज़ा ॾियण में बि ॾाढो सख़्तु आहे ऐं बेशक अल्लाह बेहद बख़्शणहार ऐं निहायत मेहरबान पिण आहे। रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते सिर्फ़ पैगाम पहुचाइण आहे ऐं अल्लाह ॼाणे थो
जेकी तव्हां ज़ाहिर करियो था ऐं जेके लिकायो था। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि माण्हुनि खे चओ त पलीत ऐं पाक बराबर थी नथा सघनि जेतोणीक नापाक या खबीस जी घड़ाई ऐं कसरत। ए ॿुधंदड़ तोखे हैरानी में छो न विझे या तोखे वणंदड़ ऐं खुशनुमा छो न लॻे। ए अक़लमंदो, अल्लाह जे हुक्मनि जी नाफ़रमानी खां टिड़ियो त मना अव्हां कामयाब थियो। ए मोमिनो एड़िन ॻाल्हियुनि बाबति सवाल न करियो जिन जी हक़ीक़त जेकॾहिं अव्हां ते ज़ाहिर थिए त अव्हां खे ॾुखी बुरी ऐं नागवार लॻे ऐं तकलीफ़ थिए ऐं जेकॾहिं क़ुरान नाज़िल थियण वक़्तु उन्हनि बाबति सवाल कंदो त उहे तव्हां ते ज़ाहिर कयूं वेंदियूं। हींअर त अल्लाह अव्हां खे इहो दरगुज़र करे थो, पर आइंदा लाइ ईअं न कंदा करियो। यकीनन अल्लाह बेहद बख़्शणहार ऐं निहायती बुर्दबार आहे। तव्हां खागिन क़ौमनि बि ईअं सवाल पुछिया हुआ, जॾहिं उन्हनि ॻाल्हियुनि जी हक़ीक़त उन्हनि ते खुली त फिरी काफ़िर थी विया। अल्लाह न की बहीरा खे मुक़रर कयो आहे, न की साहिबा ऐं न वसीला ऐं न हाम खे, पर जिन कुफ्र कयो आहे उहे अल्लाह ते तोहमतूं मड़ीनि था ऐं उन्हनि मां अक्सर बेअकुल आहिनि। ऐं जॾहिं खेनि चयो वञे थो त अचो उन ॾांहुं जेकी अल्लाह नाज़िल कयो आहे ऐं रुजू करियो, रसूल ॾांहुं त चवनि था त असां लाइ बसि उहो ई काफ़ी आहे जंहिं ते असां पंहिंजे अबनि ॾाॾनि खे हलंदे ॾिठो आहे। छा उन जे बावजूद बि उन्हनि जी पैरवी कंदा जो संदन अबा ॾाॾा बि कुझु न ॼाणींदा हुआ ऐं न वरी हिदायत याफ़्ता हुआ। ए ईमान वारो, अवी पंहिंजी जिंद जाननि जी ॻणती ऐं फिक्र करियो। जेकॾहिं अवी सिधी राह ते हलंदो त को बि गुमराह अव्हां खे नुक़सान नथो पहुचाए सघे। यादि रखो त तव्हां सभिनी खे हिकु ॾींहुं पंहिंजे अल्लाह ॾांहुं मोटणो आहे, पोइ उन ॾींहुं हू तव्हां खे सभु ख़बर ॾींदो जेको कुझु अव्हां कंदा हुआ। ए ईमान वारो, जॾहिं अव्हां मां कंहिंजी मौत जी घड़ी अची पहुचे त वसियत करण वक़्तु पाण मां यानी मुसलमाननि मां ॿ मोतबर यानी आदिल, दीनदार, सच्चा ऐं भरोसे लाइक शाहिद कयो। या जेकॾहिं अवी सफ़र में हुजो ऐं मौत जी मुसीबत अची कड़के ऐं मुसलमान शाहिद न मिलनि त ॿिया ॿ तव्हां खां सवाइ गैर क़ौम शाहिद करियो। जेकॾहिं अव्हां खे उन्हनि जी शाहिदी में कुझु शक हुजे त उन्हनि खे मस्जिद में असर या विचीअ जी निमाज़ खां पोइ रोकियो यानी झलियो ऐं उहे ॿई अल्लाह जो कसम खणी चवनि त असां पंहिंजी शहादत जे बदिले का बि बाहा न वठंदासूं, तोड़े खणी जंहिं ते असां शाहिद बढ़िया आहियूं। इहो असांजो माइट छो न हुजे ऐं न की अल्लाह कारण शाहिदी लिकाईंदासूं। ऐं जे शाहिदी लिकाईसीं त उन वक़्तु बेशक असीं ज़रूर गुनाहगारनि मां थींदासूं। पर जे मालूम थिए त उहे ॿई यानी पहिरियां ॿई शायदि कूड़ ॻाल्हाए या हक़ तलफ़ी करे गुनाहगार थी चुका आहिनि त उन्हनि जी जाइ ते ॿिया ॿ गवाह उन्हनि मां शाहिदी ॾीन जिन जो हक़ दॿायल आहे या हक़ तलफ़ी कई वई आहे ऐं ॿई मैयत जा वेझा माइट हुजनि। ऐं ही ॿई नवां शाहिद अल्लाह जो कसम खणी चवनि त असांजी शाहिदी अॻी शाहिदनि जी शाहिदी खां वधीक सची आहे ऐं असां ज़्यादती न कई आहे। ऐं जे असां ईअं कयो त उन वक़्तु बेशक असां ज़रूर ज़ालिमनि मां थींदासूं। अहिड़ी तरह इहा उम्मीद करे सघिजे थी त उहे यानी पहिरियां शाहिद ठीक ठीक शाहिदी ॾींदा ऐं खेनि डप थींदो त हिननि जे कसमनि खां पोइ ॿियनि जे कसमनि सां उन्हनि खे रद्द कयो वेंदो यानी खेनि वरी को बि शाहिद न कंदो ऐं न वरी खेनि आदिल, मोतबर या भरोसे लाइक समझंदो। तंहिं करे अल्लाह जी नाफ़रमानी खां टिड़ियो ऐं चङी तरह ॿुधी छॾियो त अल्लाह फासिकनि, नाफ़रमाननि ऐं ज़ालिमनि खे कॾहिं बि हिदायत नथो ॾिए। नए ॾींहुं जॾहिं अल्लाह सभिनी रसूलनि खे गॾु कंदो, पोइ उन्हनि खां पुछंदो त तव्हां खे तव्हांजी उम्मतुनि तरफ़ां दावत दीन ते कहिड़ो जवाब ॾिनो वियो हो। सभई रसूल अर्ज़ कंदा त असां खे त का ख़बर न आहे। यकीनन इहो तुंहिंजी हस्ती जो शान आहे जो तूं ई गैब खे चङी तरह ॼाणींदड़ आहीं, यानी ए अल्लाह तूं ई सभु कुझु ॼाणींदड़ आहीं। त असांजी उम्मतुनि दीन जी दावत लाइ छा कयो, दीन किथे किथे पहुतो ऐं नतीजो छा निकितो, असांखे उन जो इल्म बि न आहे। ऐं पिण उन ई ॾींहुं जॾहिं अल्लाह चवंदो त ए ईसा पुट मरियम जा पाण ते ऐं पंहिंजी माउ ते मुंहिंजूं नेमतूं यादि कर, जॾहिं मूं तुंहिंजी पाक रूह जिब्रील सां ताईद ऐं मदद कई, तूं माण्हुनि सां नए ॼावल ॿार जी हैसियत में पींघे में बि ॻाल्हायो ऐं वॾी उमिरि ते पहुची बि, ऐं जॾहिं मूं तोखे किताब ऐं हिकमत ऐं तौरेत ऐं इंजील सेखारियो। ऐं इहो बि यादि कर जॾहिं तूं मुंहिंजे हुक्म सां मिटीअ मां पखीअ जी शक्ल ठाहे उन में फूक ॾींदो हुएं त उहो मुंहिंजे हुक्म सां
सां पखी थी उॾामंदो हो ऐं ॼाए ॼम खां अंधे ऐं कोढ़ वारे मरीज़ खे चङो भलो कंदो हुए ऐं जॾहिं तूं मुअल खे मुंहिंजे हुकुम सां जीअरो कंदो हुए ऐं ए ईसा यादि कर त मूं तोखे यहूदियुनि जे शर ऐं साज़िश खां बचायो जॾहिं तूं हुननि वटि पधरियूं साफ़ ऐं चिटियूं निशानियुनि सां आयो हुए ऐं उन्हनि मां जिन कुफ्र कयो तिन चयो त हीअ पधरी जादू खां सवाइ ॿियो कुझु बि न आहे ऐं जॾहिं मूं ईसा ते ईमान आणींदड़ जमायत हवारियुनि ॾांहुं वही अलकाउ या इल्हाम कयो हो त मूं ते ऐं मुंहिंजे रसूल ईसा ते ईमान आणीनि त उन्हनि चयो त असां ईमान आंदो ऐं ए ईसा अलैहिस्सलाम तूं शाहिद हुजजा त असीं बेशक मुसलमान ताबेदार ऐं फरमाबरदार आहियूं ऐं यादि कर जॾहिं हवारियुनि चयो त ए ईसा पुट मरियम जा छा तुंहिंजो रब इहा ताक़त रखे थो यानी ईअं करे सघे थो त असां ते आसमान मां ताम जो खूंचो यानी दस्तरखान नाज़िल करे ईसा चयो अल्लाह खां डिॼो जेकॾहिं तव्हां मोमिन आहियो तंहिं ते हवारियुनि चयो असीं बस इहो घुरूं था त उन खूंचे या दस्तरखान मां खाधो खाऊं ऐं असांजो दिलूं मुतमिन थियनि ऐं असां यकीन करियूं त वाकई असांखे सच चयो अथई ऐं असीं उन ते शाहिदनि मां थी वञूं तॾहिं ईसा पुट मरियम जे दुआ घुरी त ए अल्लाह असांजा पालणहार असां ते आसमान मां हिकु खूंचो यानी दस्तरखान नाज़िल फरमाए जेको असां लाइ ऐं असांजे अॻिन ऐं पोयनि लाइ ईद यानी ख़ुशीअ जो यादगार ॾींहुं बणिजी वञे ऐं तुंहिंजे पारां हिकु निशानी बणिजे ऐं असांखे रिज़्क़ अता फरमाए ऐं बेशक तूं ई बहितरीन राज़िक़ आहीं अल्लाह फरमाए त पोइ उनखे ज़रूर अव्हां ते नाज़िल कंदसि पर उन खां पोइ अव्हां मां जेको बि कुफ्र कंदो उनखे यकीनन अहिड़ो अज़ाब ॾींदुसि जो जहान वारनि मां कंहिंखे बि अहिड़ो अज़ाब न ॾींदुसि ऐं जॾहिं उहे एहसान यादि ॾियारींदे अल्लाह ईसा खे क़यामत जे ॾींहुं फरमाईंदो त ए ईसा पुट मरियम जा छा तो माण्हुनि खे चयो हो त अल्लाह खां सवाइ मूंखे ऐं मुंहिंजी माउ खे बि ॿ माबूद करे वठो ईसा चवंदो त ए मुंहिंजा रब तूं पाक आहीं भला आऊं कीअं अहिड़ी ॻाल्हि चवंदुसि जंहिंजे चवण जो मूंखे को बि हक़ न आहे जेकॾहिं मूं ईअं चयो हूंदो त उहो ज़रूर तुंहिंजे इल्म में हूंदो ऐं जेकी मुंहिंजी दिलि में आहे सो सभु तूं ॼाणी थो ऐं जेके तुंहिंजे मन में आहे सो आऊं कुझु बि नथो ॼाणा बेशक तूं ई गैब जो समूरियूं ॻाल्हियूं चङी तरह ॼाणींदड़ आहीं मूं उन्हनि खे ॿियो कुझु बि न चयो हो सवाइ उनजे जंहिंजो मूंखे तो हुकुम ॾिनो हो त अल्लाह जी इबादत करियो जेको मुंहिंजो बि रब आहे ऐं तव्हांजो बि रब आहे ऐं जेसीं ताईं आऊं मंझंदि हुयुसि तेसीं ताईं उन्हनि खे ॾिसंदो रहियसि ऐं जॾहिं तूं मूंखे पाण ॾांहुं खणी वरितो त तूं ई मथे निगहबान हुए ऐं बेशक तूं ई हर शइ ते नज़र रखंदड़ ऐं गवाह आहीं जेकॾहिं तूं उन्हनि खे अज़ाब ॾींदे त उहे तुंहिंजा बाना आहिनि पर जे तूं उन्हनि खे बख़्शे छॾी त बेशक तूं ई ज़बरदस्त ग़ालिब ऐं निहायत हिकमत वारो आहीं अल्लाह फरमाईंदो त ही उहो ॾींहुं आहे जंहिं में सचनि खे संदन सचाई फ़ाइदो ॾींदी उन्हनि लाइ बाग़ आहिनि जे हेठां नहरियूं वहनि थियूं ऐं उन्हनि में उहे हमेशा रहंदा अल्लाह उन्हनि खां राज़ी थियो ऐं उहे हुन यानी अल्लाह खां राज़ी थिया इहा ई वॾी कामयाबी आहे आसमाननि ऐं ज़मीन में ऐं जेकी कुझु मंझंदि आहे तंहिंजी बादशाही अल्लाह लाइ ई आहे ऐं हू हर शइ ते पूरी तरह क़ादिर ऐं वस वारो आहे हर हमद सना तमाम तारीफ़ ऐं शुक्र अल्लाह खे ई जुगाए जे आसमाननि ऐं ज़मीन खे ख़लकियो ऐं ऊंधायूं ऐं नूर यानी सोझरो या रोशनी पैदा कयाई पोइ बि उहे माण्हू जिन कुफ्र कयो आहे ऐं हक़ जी दावत खां मञण खां इनकार कयो आहे से अहिड़ा अंधा आहिनि जो रोशनीअ ऐं ऊंधाईअ में फ़र्क़ु नथा सम्झनि ऐं ॿियनि खे पंहिंजे रब बराबर कनि था उहो ई आहे जंहिं अव्हां खे मिटीअ मां पैदा कयो पोइ अजल जो वक़्तु यानी हर शख़्स जी हयाती पूरी थियणी या मौत जो वक़्तु मुक़ररु कयाई ऐं हिकु ॿी मुदत या वक़्तु बि वटसि मुक़ररु आहे यानी क़यामत जे ॾींहं जी हाज़िरी पोइ बि अव्हां शक था करियो ऐं उहो ई हिकु अल्लाह आसमाननि में बि आहे त ज़मीन में बि उहो तव्हांजूं सभु गुझियूं ऐं पधरियूं ॻाल्हियूं ॼाणे थो ऐं जेकी कुझु अव्हां करियो था उनखे बि ॼाणे थो पर अफ़सोस माण्हुनि जो हाल उहो आहे जो संदन रब जी निशानियुनि मां का बि निशानी अहिड़ी न आहे जो संदन आॾो आई हुजे ऐं हुननि उन खां मुंहुं न मोड़ियो हुजे तहक़ीक़ उन्हनि त उन हक़ यानी क़ुरान खे बि कूड़ो कयो जेको वटिन आयो आहे पोइ जंहिं ते हू चिथरो कनि था उन जे न मञण जो जल्द ई खेनि ख़बरूं पहुचंदियूं यानी जल्दी ई अंजाम
जो पतो पइजी वेंदुनि। छा हुननि न ॾिठो आहे त खाइनि अॻु सां केतिरियूं ई क़ौमूं या उम्मतियूं तबाह करे चुका आहियूं। उन्हनि खे ज़मीन में असां अहिड़ी कुवत या इक़्तिदार ऐं ताक़त ॾिनी हुई जहिड़ी अव्हां खे न ॾिनी आहे। मथियनि आसमान मां लगातार मींहं वसायासूं ऐं संदनि हेठियां यानी ज़मीन जे अंदरि वहंदड़ नहरूं जारी कयूंसूं। पोइ हुननि नेमतुनि जो क़दुरु न कयो त असां पंहिंजी सुन्नत या मुक़रर कानून मुताबिक़ संदनि गुनाहनि सबबा खेनि हलाक कयोसूं ऐं उन्हनि खां पोइ ॿियनि क़ौमुनि खे पैदा कयोसूं। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेकॾहिं असां तुंहिंजे मथां कागज़ जी शक्ल में किताब नाज़िल कयूं हा ऐं उहे माण्हू उन खे पंहिंजनि हथनि सां छुहनि हा तॾहिं बि जिन कुफ्र कयो आहे से ज़रूर चवनि हा त ही पधरे जादू खां सवाइ ॿियो कुझु बि न आहे ऐं हीअं चवनि था त हिन रसूल ते फ़रिश्तो या मलाइक छो न लाथो वियो। जेकॾहिं असां मलाइक लायूं हा त कॾो को फ़ैसिलो थी वञे हा ऐं पोइ खेनि का मोहलत न ॾिनी वञे हा। ऐं जेकॾहिं असीं मलाइक खे रसूल करे मोकिलियूं बि हा त बि इंसानी सूरत में ई मोकिलियूं हा ऐं खेनि अहिड़े शक शुबे में विझी छॾियूं हा जंहिंमें हू हाणे बि पयल आहिनि। यानी जेको शक हू मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते कनि था उहो मलाइक ते बि कनि हा। ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, बेशक तोखां अॻु बि रसूलनि ते ठठोलियूं ऐं चिथरूं कयूं वयूं हुयूं। पोइ मजाइनि जिन मज़ाक थे उॾाई उन्हनि खे उन ई सज़ा अची घेरियो या अज़ाब पकड़ियो जंहिंजी मज़ाक कंदा हुआ। मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे चयो त तव्हां ज़मीन जो सैर करियो ऐं पोइ ॾिसो त रसूलनि खे कूड़ो चवण वारनि जो कहिड़ो अंजाम थियो। ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, खां पुछ त आसमाननि ऐं ज़मीन में जेकी कुझु आहे सो कंहिंजो आहे। तूं ई चओ त सभु कुझु अल्लाह लाइ ई आहे। हुन पाण ते रहमत ऐं बाज करण खे वाजिब करे छॾियो आहे। तंहिं करे तव्हांजी नाफ़रमानी ऐं सरकशीअ ते जल्द पकड़ नथो करे। हू क़यामत जे ॾींहुं ज़रूर अव्हां सभिनी खे गॾु कंदो जंहिंमें को बि शक न आहे। पोइ जिन पंहिंजे पाण खे खसारे में विधो उहे ईमान न आणींदा। राति जी ऊंधाई ऐं ॾींहं जे सोजरे में रहंदड़ हर शइ उन ई अल्लाह जी आहे ऐं उहो ई सभु कुझु ॿुधंदड़ ऐं सभु कुझु ॼाणींदड़ आहे। ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उन्हनि खे चओ त छा आसमाननि ऐं ज़मीन जे पैदा कंदड़ अल्लाह खे छॾे ऐं के ॿिए खे वली मददगार या कारसाज़ बणाया उहो सभु कंहिंखे खाराए ऐं प्यारे थो ऐं खेसि नथो खारायो वञे। चओ त बेशक मूंखे हुकुम ॾिनो वियो आहे त आउं सभ खां पहिरियों फर्माबरदार थियां, इस्लाम क़बूल करियां ऐं पिणु हुकुम ॾिनो वियो आहे त तूं कॾहिं बि मुशरिकनि मां न थी जाईं। ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, चओ त बेशक जेकॾहिं मां पंहिंजे रब जी नाफ़रमानी कई त हिकु वॾे ॾींहं जे अज़ाब खां डिॼां थो जंहिंखां उन ॾींहुं उहो अज़ाब टरी वियो। तंहिं ते हुन यानी अल्लाह वॾो रहम कयो ऐं उहो ई वॾी कामयाबी ऐं मुराद मारण वारो आहे। ऐं जेकॾहिं अल्लाह तोखे को दुख, नुक़सान या तकलीफ़ पहुचाइण चाहे त उन खां सवाइ ॿियो को बि न आहे जेको उन खे लाहे सघे। ऐं जेकॾहिं हू तोखे को सुख या फ़ाइदो रसाए त केरु आहे जो उन खे रोके सघे। हू हर शइ ते पूरो पूरो क़ादिर ऐं वस वारो आहे ऐं हू पंहिंजे बाननि मथां गालिब आहे यानी पूरो पूरो इख्तियार रखे थो ऐं हू कमाल हिकमत वारो ऐं खूब ख़बर रखंदड़ आहे। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उन्हनि खां पुछ त कंहिंजी शायदि सभ खां वॾी ऐं मोतबर आहे। चओ अल्लाह जी। उहो अल्लाह जेको मुंहिंजे ऐं तव्हां जे विच में शाहिद आहे ऐं ही क़ुरान मूं ॾांहुं वही कयो वियो आहे त तव्हां खे ऐं जिन ताईं इहो क़ुरान पहुचे उन्हनि सभिनी खे ख़बरदार करियां। छा तव्हां वाकई अहिड़ी शाहिदी ॾियो था त अल्लाह सां गॾु ॿिया इलाह महबूद आहिनि? चओ त मां हरगिज़ अहिड़ी शाहिदी नथो ॾेई सघां ऐं चओ त यकीनन उहो हिकिड़ो ई बंदगी जे लाइक़ आहे ऐं बेशक आउं उन्हनि खां बेज़ार आहियां जिन खे अवी साण सां शरीक करियो था, जिन खे असां किताब ॾिनो आहे से हिन पैगंबर खे ईअं सुञाणीनि था जीअं बिना शक शुबे जे पंहिंजे पुटनि खे सुञाणीनि था। पर जिन पाण खे खसारे में विधो से कॾहिं बि ईमान न आणींदा। ऐं उन खां वधीक ॿियो केरु ज़ालिम थी सघे थो जेको अल्लाह ते बहतान लॻाए या उन जी आयतुनि या निशाननि खे कूड़ो करे। बेशक अहिड़ा ज़ालिम फलाह यानी छुटकारो न पाईंदा। ऐं यादि रखो त जंहिं ॾींहुं असां उन्हनि सभिनी खे गॾु कंदासीं पोइ जिन शिरक कयो हो तिन खां पुछंदासीं त किथे आहिनि उहे अव्हां जा शरीक जिन लाइ अव्हां महबूद हुअण जो गुमान या दावा कंदा हुआ। पोइ उन्हनि खे को बहानो या उज़र न हूंदो सिवाइ उन जो चवंदा त अल्लाह जो कसम जेको असांजो पालन
पालणहार आहे त असीं मुशरिक न हुआसूं। ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिस त कीअं न पंहिंजो पाण ते कूड़ ॻाल्हायो अथनि ऐं जेके ठाहींदा हुआ सेखाइन गुम थी वेंदा, यानी संदन हथरादो ऐं बातिल खुदा गुम थी वेंदा। ऐं उन्हनि मां के अहिड़ा आहिनि जेके हक़ जो कलाम क़ुरान ॿुधण लाइ तुंहिंजी तरफ़ कन लाइ ॿुधनि था, पर संदन ज़िद तअस्सुब सरकशी ऐं मुसलसल मुनकर थियण करे असां संदन दिलनि ते पर्दा विझी छॾिया आहिनि। तंहिं करे हू कुझु बि सम्झी नथा सघनि ऐं संदन कननि में गेराइप यानी बोड़ाइप आहे ऐं हू खणी सभु निशानी ॾिसंदा त बि उन्हनि ते ईमान न आणींदा। एतिरे क़दुर जो जॾहिं हू तो वटि अचनि था त तो सां बहस या झगड़ो कनि था ऐं जिन कुफ्र कयो आहे से चवनि था त ही क़ुरान त अॻियनि माण्हुनि जे पुराणे दास्तान कहाणियुनि ऐं किस्सनि खां सवाइ ॿियो कुझु बि न आहे ऐं उहे उन क़ुरान खे ॿुधण खां ॿियनि खे बि रोकींदा आहिनि ऐं पाण बि खाइसि परे भॼंदा आहिनि ऐं अहिड़ीअ तरह सवाइ पंहिंजी जान जी ॿिए कंहिंखे हलाक या जोखे में नथा विझनि ऐं उन ई ॻाल्हि जी खेनि सम्झ या शऊर बि न आहे। ऐं तूं जेकर खेनि ॾिसी जॾहिं बाहि या दोज़ख ते बिहारिया वेंदा पोइ चवंदा त हाय अरमान असां जेकर दुनिया में मोटाया वञूं त पंहिंजे रब जी आयतुनि निशाननि खे हरगिज़ कूड़ो न करियूं ऐं ईमान आणण वारनि मां थी वञूं, न बल्कि हिन खां अॻु जेके कुझु लिकाईंदा हुआ सो सभु मथिनि पधरो थी पवंदो ऐं जेकॾहिं दुनिया ॾांहुं वापसि बि कया वञनि त यकीनन उहे ॿीहर कंदा जेका खेनि झलियो वियो हो ऐं बेशक उहे पंहिंजे हर कौल ऐं फ़इल में यकीनन कूड़ा आहिनि ऐं चवनि था त असांजी हिन दुनिया जी ज़िंदगी खां सवाइ ॿी का ज़िंदगी न आहे ऐं असां मरण खां पोइ वरी कॾहिं बि न उथारिया वेंदासीं। ऐं जेकर तूं उन्हनि खे उन वक़्तु ॾिसी जॾहिं क़यामत जे ॾींहुं पंहिंजे रब जे अॻियां बिहारिया वेंदा ऐं अल्लाह खेनि फरमाईंदो त छा ही सच न आहे त तव्हां मरी वञण खां पोइ वरी जीअण जो इनकार कंदा हुआ, चवंदा त बराबर असांजे रब जो कसम असां ईअं ई चवंदा हुआसूं। अल्लाह ताला फरमाईंदो त पोइ अज़ाब जो मज़ो चखो छाकाणि त अवां उन आख़िरत जी ज़िंदगी जा मुनकर हुआ। यकीनन उहे खसारे में पइजी विया जिन मरण खां पोइ पंहिंजे रब जी मुलाक़ात खे कूड़ो सम्झियो। पोइ जॾहिं मथिन ओचितो ई ओचितो उहा घड़ी अची वेंदी त चवंदा अफ़सोस असां खां हिन मामले में केॾी न कोताही ऐं वेसलाई थी वई। उन वक़्तु संदन उहा हालत हूंदी जो पंहिंजिन पुठियुनि ते पंहिंजी बुछड़ाई यानी बुराई ऐं बदियुनि जो बार खयूं बीठा हूंदा। ॾिसो इहो कहिड़ो न बुछड़ो बार आहे जेको हू खणी बीहंदा ऐं दुनिया जी ज़िंदगी त हिकु खेल तमाशे खां सवाइ ॿियो कुझु बि न आहे ऐं मुत्तक़ीन ऐं परहेज़गारनि लाइ त आख़िरत ई सुठो घर आहे जंहिंमें खेनि कयल कमाईअ जो पूरो पूरो बदिलो ॾिनो वेंदो। ऐं ए इंसानो छा तव्हां एतिरो बि नथा सम्झो या कुल खां कम वठो। ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बेशक असांखे मालूम आहे त उहे माण्हू तअस्सुब ऐं बुग़्ज़ जे करे जेके चवनि था उहो ज़रूर तोखे मलूल ऐं गमगीन करे थो, पर हक़ीक़त में उहे तोखे कूड़ो नथा कनि बल्कि उहे ज़ालिम त अल्लाह जी आयतुनि जो ई इनकार करे रहिया आहिनि। ऐं ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बेशक तोखां अॻु बि केतिरा ई रसूल कूड़ा समझा विया हुआ मगर उन्हनि पंहिंजे कूड़े सॾजण ऐं एज़ाइजण ते सब्र कयो ऐं पंहिंजो कमु कंदा रहिया तांजो असांजी मदद खेनि पहुती। अल्लाह जे मुक़रर कयल कानूननि ऐं ॻाल्हियुनि खे को बि बदिलाईंदड़ नथो थी सघे ऐं बेशक तो वटि त अॻे पैगंबरनि जूं बि कुझु ख़बरूं ऐं अहवाल अची चुको आहे। उन हूंदे बि जेकॾहिं ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि माण्हुनि जो मुंहुं मोड़ण तोखे ॾुखियो थो लॻे त पोइ जी तोखे का ताक़त आहे त ज़मीन में सुरेंग हणी आसमान ॾांहुं ॾाकण लॻाए उन ते चढ़ी उन्हनि लाइ को मौजज़ो या निशानी आणे ॾेखारी त करे ॾेखार। जेकॾहिं अल्लाह चाहे हा त उन्हनि सभिनी खे हिदायत ते गॾु करे थिए सघियो, पर हू पंहिंजे मशीयत मुताबिक़ करे थो। तंहिं करे ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं अणॼाणनि मां न थी। हक़ जी दावत ते उहे ई लबैक चवनि था जेके हक़ जा तलबगार थी ॿुधनि था, बाक़ी रहिया मुर्दा यानी उहे माण्हू जिन जी दिलनि ते तअस्सुब जा ताला लॻल आहिनि उन्हनि में उमेद न रख ऐं मरण घड़ीअ ताणी हक़ खे न मञींदा तांजो उन्हनि खे अल्लाह क़बरुनि मां उथारींदो पोइ उन ॾांहुं मोटाया वेंदा। ऐं ही माण्हू चवनि था त हुन नबीअ ते संदसि रब तरफ़ां का निशानी छो नथी लाथी वञे। ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेनि चओ त अल्लाह यकीनन उन्हनि ते क़ादिर पूरी तरह वस वारो आहे त का निशानी लाहे, लेकिन उन्हनि मां अक्सर माण्हू नथा ॼाणनि त क़ादिर मुतलिब जे वस खां का बि शइ ॿाहिरि न आहे। छा हू निशानियूं चाहिनि था? छा रब जी काइनात निशानियुनि सां भरपूर न आहे ऐं नथा
नथा ॾिसनि त न को ज़मीन में कोई चुरंदड़ आहे ऐं न कोई पखी आहे जेको पंहिंजे ॿिनि परनि सां उॾामे थो। अगरि उहे बि तव्हां जहिड़ी उम्मतियूं आहिनि ऐं तव्हांजे गौर ऐं फिक्र लाइ बसि आहिनि ऐं असां का बि शइ किताब लोहे महफ़ूज़ में लिखण खां न रहाई न ई छॾी आहे। पोइ अहिड़नि माण्हुनि खे यादि रखणु घुर्जे त आख़िर उहे पंहिंजे रब ॾांहुं मोटाया वेंदा ऐं जिन माण्हुनि असांजी आयतुनि खे कूड़ो कयो उहे इहे ॿोढ़ा ऐं गूंगा आहिनि ऐं उन खां अलावा उहे कुफ्र जी ऊंधाइनि में गुम आहिनि। तहक़ीक़ अल्लाह जंहिंखे घुरंदो आहे तंहिंखे संदसि गुनाहनि जे करे गुमराह करे या भटकाए छॾींदो आहे ऐं जंहिंखे घुरंदो आहे तंहिंखे सही राह ते लॻाईंदो आहे। पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि मुनकरनि खे चयो त भला ॾिसो यानी ख़बर ॾियो त जेकॾहिं अव्हां ते अल्लाह जो अज़ाब अची कड़के या अव्हां ते क़यामत अची वञे या ॿी का मुसीबत अचेव त अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिंखे पुकारींदो। चवीनि त जवाब ॾियो जेकॾहिं तव्हां सचा आहियो न बल्कि अवी उनखे यानी अल्लाह खे ई सॾींदा आहियो। पोइ जेकॾहिं हू घुरे त जे ॾुख या मुसीबत लाइ अवी खेसि पुकारींदा आहियो उन्हीअ खे लाहींदो आहे ऐं उन वक़्तु तव्हां जिन खे संदसि शरीक कंदा आहियो तिन खे विसारे वेहंदा आहियो ऐं हक़ीक़ी अल्लाह त वॾो यादि ईंदो अथव। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बेशक तोखां अॻु में असां केतिरी उम्मतुनि ॾांहुं रसूल मोकिलिया ऐं उन्हनि खे संदनि नाफ़रमानियुनि ऐं बद अमलनि जे करे सख़्तियुनि ऐं तकलीफ़ुनि तंग दस्तीअ मुफ़लिसीअ ऐं बीमारियुनि सां पकड़ियोसूं त मन हू आजिज़ी कनि। पोइ जॾहिं असांजो अज़ाब मथनि आयो त पंहिंजी बद अमलनि जे करे हुननि आजिज़ी अनकिसारी या तौबाज़ारी छो न इख्तियार कई। लेकिन अफ़सोस त संदनि दिलूं सख़्त थी चुकियूं हुयूं ऐं वेतर शैतान संदनि कयल कमनि खे मुज़ियन सजाए सिंगारे ऐं ख़ुशनुमा करे ॾेखारींदो रहियो त हू अञा वधीक धोखो खाई विया। पोइ जेका नसीहत कई हुयनि सा जॾहिं विसारियो तंहिं महिल असां मथनि हर शइ जी फरावानीअ जा दरवाज़ा खोले छॾिया एतिरे क़दुर जो जेके अता कई हुयूं तंहिं ते ॾाढो ख़ुशि थिया त असां हुननि खे ओचितो पकड़ियो तॾहिं हू मायूस नाउमीद थी विया। पोइ उन्हनि माण्हुनि जी पाड़ पटी वई जिन ज़ुल्म कया ऐं सभु तारीफ़ ऐं सना अल्लाह खे ई जुगाए थी कहाननि जो पालनहार आहे। ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे चयो त ॾिसो जेकॾहिं अल्लाह अव्हांजे कननि ऐं अव्हांजी अखियुनि खे खसे वठे ऐं तव्हांजी दिलुनि ते मोहर हणी छॾे त अल्लाह खां सवाइ ॿियो कहिड़ो माबूद आहे जो अव्हांखे उहे कुवतूं वापसि वराए ॾिए। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिसंदासीं कहिड़ी तरह पंहिंजूं निशानियूं या आयतूं राय वराए बयान करियूं था पर पोइ बि हू मुंहुं मोड़े पासो करे वञनि था। ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे चयो त कॾहिं तव्हां सोचियो आहे त जेकॾहिं अल्लाह तरफ़ां ओचितो या ज़ाहिर ज़हूर अज़ाब अची अव्हां ते कड़के त ज़ालिमनि माण्हुनि खां सवाइ को ॿियो हलाक कयो वेंदो ऐं असां रसूलनि खे रुगो उन्हीअ करे मोकिलींदा आहियूं त नेकोकारनि खे ख़ुशख़बरी ॾियनि ऐं गुनाहगारनि खे ॾियारीनि ऐं ख़बरदार कनि। पोइ जंहिं ईमान आंदो पंहिंजी इस्लाह कई उन्हनि खे न कोई भउ या खौफ़ आहे ऐं न उहे गमगीन थींदा ऐं जिन असांजी आयतुनि खे कूड़ो कयो उन्हनि खे संदनि नाफ़रमानीअ सबबान ज़रूर अज़ाब पहुचंदो। ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे चयो त मां अव्हांखे कोन थो चवां त को मूं वटि अल्लाह जा खज़ाना आहिनि ऐं न के आऊं गैब जो इल्म रखां थो न के अव्हांखे चवां थो त को आऊं मलाइक आहियां। मां त फ़क़ति उन वहीअ जी पैरवी कयां थो जेको मूं ते नाज़िल कयो वञे थो। वरी बि मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे चयो त छा हिकु हक़ जो मुनकर अंधो ऐं ॿियो हक़ जी रोशनी सां नवाज़ियल सॼो बराबरि थी सघनि था। पोइ छा तव्हां गौर ऐं फिक्र नथा करियो। ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तू उन्हनि माण्हुनि खे हिन क़ुरान जे ज़रिए ख़बरदार कर त जेके हिन ॻाल्हि खां डिॼनि था त हिकु ॾींहुं खेनि संदनि रब जे अॻियां हाज़िर कयो वेंदो ऐं उन महिल सवाइ रब जे संदसि को बि साथी हिमायती ऐं मददगार न हूंदो ऐं न कोई सिफारिशी हूंदो त मन नाफ़रमानी खां बचनि ऐं परहेज़गारी इख्तियार कनि। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे न तड़ यानी पाण खां परे न कर जेके सुबुह ऐं शाम जो पंहिंजे रब खे बाॾाईंदा आहिनि ऐं संदसि रज़ा ऐं ख़ुशनुदगीअ जा तालिब आहिनि। न उन्हनि जी कंहिं शइ जी तो ते का ज़िम्मेवारी यानी अमलनि जो हिसाब या पुछाणो आहे ऐं न वरी तुंहिंजी कंहिं शइ जी उन्हनि ते का जवाबदारी आहे। पोइ बि जेकॾहिं तूं उन्हनि खे परे कयो त ज़्यादती कंदड़नि मां थींदे। ऐं अहिड़ी तरह असां अॻिन क़ौमुनि वांगुरु किन माण्हुनि खे किन सां आज़माइश में विधो आहे उन लाइ त उहे यानी काफ़िर सरदार तकबर ऐं फूंड में अची हकारत सां चवनि त छा ही उहे आहिनि जिन ते अल्लाह असां सभिनी मंझां चूंडे
ईमान जी दौलत जो एहसान कयो या नवाज़ियो आहे। ए काफिरो, छा अल्लाह तव्हां खां वधीक पंहिंजे शुक्रगुज़ार बाननि खे नथो ॼाणे? ऐं ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं तो वटि असांजी आयतुनि ते ईमान रखंदड़ मञंदड़ अचनि त खेनि चओ त तव्हां ते सलामती हुजे। तव्हांजे रब पाण ते रहम यानी बाज करण लाज़िम करे छॾियो आहे। यकीनन तव्हां मां जेकॾहिं को ग़लती या नादानी या जहालत सबब बुरो कम करे बीहे थो, उन खां पोइ तौबा ताइब थिए थो ऐं पाण सुधारे थो त बेशक अल्लाह बि बेहद बख़्शणहार ऐं निहायत ई मेहरबान आहे। ऐं अहिड़ी तरह असीं पंहिंजूं आयतूं खोले खोले बयान कंदा आहियूं जीअं गुनाहगारनि जो रस्तो बिल्कुलु निर्वार थिए ऐं पाण बचाए सघो। ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हक़ जे मुनकरनि खे चओ त तव्हां अल्लाह खां सवाइ जिन खे पुकारियो था उन्हनि जी इबादत खां मूंखे बेशक मना कयो वियो आहे ऐं चओ त आउं अव्हां जी ख़्वाहिशुनि जी पैरवी न कंदुसि ऐं जेकॾहिं मूं ईअं कयो त यकीनन उन वक़्तु आउं गुमराह थी वेंदुसि ऐं हिदायत वारनि मां न हूंदुसि। इहो नबूअत त छा आम इंसान जे फितरत जे बि ऐन खिलाफ़ आहे। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चओ त बेशक आउं पंहिंजे रब जी तरफ़ां रोशन दलील यानी पदरी हुज्जत ऐं हकीकी हिदायत जी राह ते यकीन सां कायम आहियां ऐं तव्हां उन खे कूड़ो भायो था ऐं जे अज़ाब इलाही जी अव्हां जल्दी करियो था इहो मुंहिंजे वस में न आहे। फैसले जो समूरो इख्तियार त सिर्फ़ अल्लाह खे ई आहे। जॾहिं वणेसि जीअं वणेसि अव्हां खे अज़ाब में मुब्तला करे, उहो ई हक़ सची या सच्ची ॻाल्हि बयान करे थो ऐं उहो ई सभिनी फैसले कंदड़नि खां बहितरीन फैसलो कंदड़ आहे। ऐं पिण खेनि चओ त जंहिं अज़ाब जी अव्हां जल्दी करे रहिया आहियो सो जेकॾहिं वाकई मुंहिंजे हथ में हुजे हा त हूंद मुंहिंजे ऐं अव्हां जे विच में फैसलो थी चुको हुजे हा, यानी तव्हां ते अज़ाब नाज़िल थी वञे हा। ऐं अल्लाह ज़ालिमनि खे खूब ॼाणींदड़ आहे। उन वटि गैब यानी गुझ जो कुंजियूं आहिनि जिन खे उन्हीअ खां सवाइ ॿियो को बि नथो ॼाणे ऐं जेकी खुश्कीअ में ऐं जेकी पाणीअ यानी दरियाहनि ऐं समुंडनि में आहे उहो सभु हू ॼाणे थो। वणनि मां किरंदड़ को बि पन अहिड़ो न आहे जंहिंजी ॼाण खेसि न हुजे ऐं न की ज़मीन जी ऊंदाहिन तहनि में को अहिड़ो दाणो आहे जंहिंखां हू वाक़िफ़ न हुजे। न वरी का अहिड़ी साई ऐं न वरी का सुकी शइ आहे जेका हिकु रोशन पधरी या वाज़े किताब लोही महफ़ूज़ में लिखियल न हुजे। ऐं इहो ई आहे जेको राति जो निंड में ॼण अव्हां ते मौत तारी करे थो ऐं तव्हांजा होश हवास पंहिंजे कब्ज़े में करे थो ऐं जेके कुझु ॾींहं में करियो था सो बि चङी तरह ॼाणे थो ऐं अव्हां खे वरी उन मां उन लाइ उथारे थो त तव्हांजी उमिरि जी मुक़रर मुद्दत पूरी कराई वञे। ऐं यादि रखो त उन ई मुक़रर वक़्त खां पोइ अव्हां खे उन ॾांहुं मोटणो आहे ऐं पोइ हू तव्हां खे तव्हांजे कयल अमलनि जी पूरी ख़बर ॾींदो ऐं उहो पंहिंजे बाननि मथां गालिब आहे यानी पूरी कुदरत रखे थो ऐं तव्हां ते निगहबानी करण वारा मलाइक मोकिले थो। जेसी ताईं अव्हां मां कंहिंजी मौत जो वक़्तु अचे थो त उन वक़्तु असांजा मोकिलियल मलाइक उन जो साह कढनि था ऐं उन में हू का बि कोताही नथा कनि। पोइ सभु पंहिंजे बरहक मौला यानी अल्लाह ॾांहुं मोटाया वेंदा। ख़बरदार, फैसले जा समूरा इख्तियार संदसि ई सुपुर्द आहिनि, हुकुम संदसि ई हलंदो ऐं हू सभिनी हिसाब किताब चुकाईंदड़नि खां तेज़ ऐं तिखो तोरींदड़ ऐं हिसाब किताब कंदड़ आहे। उनखे हिसाब किताब चुकाइण में देर नथी लॻे। ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खां पुछ त अव्हां खे बरनि बयाबाननि ऐं बहरनि जी ऊंदाहिन मुसीबतुनि ऐं आफ़तुनि मां केरु निजात ऐं छुटकारो ॾींदो आहे? केरु आहे जंहिंखे अहिड़ियुनि मुसीबतुनि में निहायत आजिज़ नेज़ारीअ सां ख़ुफ़िया तौर बाॾाईंदा आहियो ऐं चवंदा आहियो त जेकॾहिं हिन आफ़त मां बचायाई त असां ज़रूर शुक्रगुज़ारनि मां थींदासूं। ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे चओ त अल्लाह ई अव्हां खे उन खां ऐं हर ॾुख खां निजात ॾिए थो, पर तंहिं हूंदे बि अव्हां वरी ॿियनि खे हुन सां शरीक बणायो था। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे चओ त उहो यानी अल्लाह उन ॻाल्हि ते वस वारो आहे त अव्हां ते अव्हां जे मथां आसमान मां या अव्हां जे पेरनि हेठां ज़मीन मां अज़ाब मोकिले या अव्हां खे टोला करे विढ़ाए छॾे ऐं अव्हां मां हिकिड़नि खे ॿियनि हथां लड़ाईअ जो मज़ो चखाए। ॾिस त असीं कहिड़े नमूने पंहिंजूं निशानियूं वराए बयान करियूं था त मन उहे सम्झनि। ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुंहिंजी क़ौम मके जे काफ़िरनि
हिन क़ुरान खे कूड़ो कयो, हालांकि उहो सरासर सच आहे। खेनि चयो त आऊं अव्हां जो ज़िम्मेवार न आहियां। यादि रखो त हर ख़बर या नतीजे ज़ाहिर करण लाइ वक़्तु मुक़रर कयल आहे ऐं जेके मन मस्तियूं अव्हां कयो था उन्हनि जो अव्हां खे जल्दी पतो पइजी वेंदो। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जॾहिं तूं ॾिसी त उहे असां जी आयतुनि ते अजायो बहस यानी नुक्ताचीनी, ऐबजोई या तनक़ीद करे रहिया आहिनि त उन्हनि खां मुंहुं मोड़ जेसि ताईं हू कंहिं ॿी ॻाल्हि ते बहस कनि ऐं जेकॾहिं शैतान तोखां उहा ॻाल्हि विसारे छॾे त यादि अचण खां पोइ ज़ालिम माण्हुनि सां गॾु न वेह ऐं जेके मुत्तक़ी ऐं परहेज़गार आहिनि उन्हनि ते उन्हनि ज़ालिम जे हिसाब जी का बि जवाबदारी न आहे। अलबत्ता नसीहत करण उन्हनि ते फर्ज़ आहे त मन उहे काफ़िर अल्लाह जी नाफ़रमानी खां बचनि। ऐं ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उन्हनि माण्हुनि खे छॾे ॾे जिन पंहिंजे दीन खे रांदि ऐं रोनशो करे वरितो आहे या रांदि ऐं रोनशो बणाए छॾियो आहे, जिन खे दुनिया जी हयातीअ फ़रेब ऐं धोखे में विधो आहे। अलबत्ता खेनि उन क़ुरान सां नसीहत कंदो रह त मन हिन दुनिया में ई सुधरी वञनि ऐं क़यामत जे ॾींहुं इंसान पंहिंजी कईअ जे करे मुसीबत में न पवे ऐं हलाक थी वञे। उन ॾींहुं उन लाइ अल्लाह खां सवाइ ॿियो को बि दोस्त, मददगार ऐं सिफारिशी न हूंदो ऐं बदअमली जे बदिले जेकॾहिं हू दुनिया में जेके कुझु आहे तो समूरो एवज़ में ॾिए त बि इहो उन खां क़बूल न कयो वेंदो। इहे उहे माण्हू आहिनि के पंहिंजे कयल करतूतनि जे करे हलाक थी विया। सदन पीअण लाइ टहिकंदड़ पाणी ऐं दर्दनाक अज़ाब आहे, छाकाणि त उहे कुफ्र कंदा हुआ। पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त छा असीं अल्लाह खे छॾे उन्हनि खे पुकारियो जेके असां खे न कि नफ़ो ॾेई सघनि था न कि नुक़सान, ऐं जॾहिं त अल्लाह असां खे सिधी राह ॾेखारी आहे त छा हाणे असीं वरी पोएं पहिरें गुमराही ॾांहुं फिरी वञूं ऐं पंहिंजो हाल उन जहिड़ो करियूं जंहिं खे शैताननि ज़मीन में यानी बरपट में काए हैरान ऐं परेशान कयो हुजे। उन भटकियल खे के साथी हिदायत जे रस्ते ॾांहुं सॾे रहिया हुजनि त असां ॾांहुं अच ऐं हीअ सिधी राह ऐं उहो उन राह ॾांहुं न अचे। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेनि चयो त असल हिदायत ऐं रहनुमाई त सिर्फ़ अल्लाह जी हिदायत आहे ऐं असां खे त जहाननि जे पालणहार जी फरमाबरदारी जो हुकुम कयो वियो आहे ऐं ही पिण त निमाज़ क़ाइम कयो ऐं उन जी यानी अल्लाह जी नाफ़रमानी खां ॾियो। ऐं यादि रखो त उहो ई आहे जंहिं ॾांहुं तव्हां सभु कठा कया वेंदो यानी जमा कया वेंदो, ऐं उहो ई आहे जंहिं आसमाननि ऐं ज़मीन खे बरहक़ ख़लक़ियो यानी मसलिहत ऐं हिकमत सां पैदा कयो ऐं हशर बर्पा करण लाइ जंहिं ॾींहुं हू हुकुम कंदो त थी पओ त थी पवंदो। संदसि हर सुखुन यानी ॻाल्हि या फरमानी हक़ आहे ऐं उन ई ॾींहुं संदसि बादशाही हूंदी जंहिं ॾींहुं सूर फूकियो वेंदो। हू गुझ ऐं ज़ाहिर जो ॼाणींदड़ आहे, हू कमाल हिकमत वारो ऐं हर शइ खां चङी तरह बाख़बर आहे। संदसि हर हुकुम इल्म ऐं हिकमत ते मुबनी आहे। ऐं यादि करियो तॾहिं इब्राहिम पंहिंजे पीउ आज़र खे चयो हो त छा तूं उन्हनि बुतनि खे महबूद थो करे वठी, बेशक आऊं तोखे ऐं तुंहिंजी क़ौम खे कदरी गुमराही में थो ॾिसां। ऐं अहिड़ी तरह असां इब्राहिम खे आसमाननि ऐं ज़मीन जी बादशाही जो निज़ाम ॾेखारियो जीअं हू पुख़्ते यकीन कंदड़नि मां थिए। जॾहिं मथिस राति छाइजी वई त हुन हिकु तारो ॾिठो, चयाईं त ही मुंहिंजो रब आहे। पर जॾहिं उहो तारो लही वियो त चवण लॻो त मूंखे लही वेंदड़ यानी वहामिंदड़ ऐं गुरूब थींदड़ पसंदि न आहे, छाकाणि त रब जी ज़ात लाइ में हुअण ज़रूरी आहे। वरी जॾहिं चंड खे चमकंदड़ ॾिठाई त चयाईं त ही मुंहिंजो रब आहे। जॾहिं उहो बि लही वियो त चयाईं त जेकॾहिं मुंहिंजे रब मुंहिंजी रहनुमाई न कई हुजे हा त आऊं ज़रूर गुमराह माण्हुनि मां थी पवां हा। वरी सुबुह जो सिज खे रोशन ॾिठाई त चयाईं त ही मुंहिंजो रब आहे, ही सभ खां वॾो बि ऐं वधीक रोशन आहे। पर जॾहिं उहो बि गुरूब थी वियो त चयाईं ए मुंहिंजी क़ौम, अमी जिन बुतनि सितारनि ऐं ॿियनि महबूदनि खे अल्लाह सां शरीक करियो था उहे सभु ज़वाल पज़ीर ऐं गैर पायदार आहिनि ऐं उन्हनि खां बेशक बेज़ार आहियां। बेशक मूं त यक तरफ़ो थी जो रुख उन ई हस्तीअ ॾांहुं कयो आहे जंहिं आसमाननि ऐं ज़मीन खे जोड़ियो आहे ऐं आऊं मुशरिकनि मां बिन न आहियां। ऐं संदसि क़ौम उन ई नज़रिए तौहीद ते सांस झगड़ो कयो। इब्राहिम चयो छा मां अल्लाह जी वहदानियत बाबति मूंसां झगड़ो करियो था, हालांकि हुन मूंखे यकीनन हिदायत जी राह नसीब कई आहे। आऊं उन खां नथो डिॼां जिन खे तव्हां सांस शरीक
करियो था उहे मूंखे कहिड़ो नुक़सान रसाईंदा सिवाय उन जे जेको मुंहिंजो रब चाहे। मुंहिंजे रब जो इल्म हर शइ ते हावी आहे। छा पोइ तव्हां नसीहत नथा वठो ऐं आऊं तव्हांजे उन्हनि हथरादू ऐं बातिल खुदाउनि खां कीअं ढिॼां जिन खे अव्हां अल्लाह जो शरीक करियो था, जॾहिं अव्हां उन ॻाल्हि खां बि नथा ढिॼो जो हक़ीक़ी अल्लाह सां ॿिया शरीक करियो था, जिन लाइ अल्लाह तव्हां ते को बि दलील या सबूत न लाथो आहे। ऐं मूंखे ॿुधायो त सही असां ॿिन्ही जमायतुनि मां केरु अमन जो वधीक हक़दार आहे, जेको हक़ीक़ी अल्लाह खे मञे या कूड़नि खुदानि खे, यानी मोमिन या मुशरिक। मूंखे उन जो जवाब ॾियो जेकॾहिं तव्हां ॼाणो था, यानी जेकॾहिं तव्हांखे इल्म या ॼाण ऐं बसीरत आहे। पोइ जिन ईमान आंदो ऐं पंहिंजे ईमान खे उन शिरक सां न गॾायाऊं यानी मिलायाऊं, उन्हनि लाइ अमन आहे, उहे ई हिदायत वारा आहिनि। ऐं इहो हो असांजो दलील जेको असां इब्राहिम खे संदसि क़ौम जे मुक़ाबले में अता कयो हो। असीं जंहिंखे चाहींदा आहियूं उन्हीअ जा दर्जा बुलंद कंदा आहियूं। ऐं ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, बेशक तुंहिंजो रब निहायती दानाव ऐं हर शइ खे चङी तरह ॼाणींदड़ आहे। ऐं असां खेसि यानी इब्राहिम खे इसहाक ऐं याकूब बख़्शे ॾिना ऐं मिड़नी खे हिदायत वारो कयोसीं। इहा ई सिधी वाट उन खां अॻु नूह अलैहिस्सलाम खे बि ॾेखारी हुईसीं ऐं उन्हीअ जी नस्ल मां यानी इब्राहिम मां असां दाऊद, सुलेमान, अयूब, यूसुफ, मूसा ऐं हारून खे बि हिदायत वारो कयो हो। अहिड़ीअ तरह असीं मोहसिननि नेकोकारनि खे बदिलो ॾींदा आहियूं। ऐं ज़करिया, यहया, ईसा ऐं इलियास खे बि इहे सभु सालिह ॿारनि मां हुआ। ऐं इस्माइल, यस, यूनुस ऐं लूत खे बि उन्हनि मां हर हिक खे असां संदसि ज़माने में सारे जहान वारनि ते फज़ीलत ऐं बरतरी बख़्शी। तंहिंखां सवाइ संदसि अबनि ॾाॾनि ऐं संदन औलाद ऐं संदन भाइरनि मां किन खे चूंडियोसूं ऐं उन्हनि खे सिधी राह ॾांहुं हिदायत रहनुमाई कईसूं। उहा ई अल्लाह जी रहनुमाई आहे। पंहिंजे बाननि में जंहिंखे वणेसि तंहिंखे राह वठाए थो। ऐं जेकॾहिं उहे रसूल ऐं अनबिया बि शिरक कनि हा त सारी कई कमाई चट थी वञे हा। उहे माण्हू हुआ जिन खे असां किताब, हिकमत, दानाई ऐं नबूअत अता कई हुई। पोइ जेकॾहिं इहे मुशरिक ऐं काफ़िर क़ुरान ऐं नबूअत जो इनकार कनि था त असां ईंदड़ नस्लुनि मां अहिड़ी क़ौम तयार कई आहे जेका उन्हनि ॻाल्हियुनि जो इनकार न कंदी। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इहे उहे उलुल अज़म पैगंबर हुआ जिन खे अल्लाह हक़ जी राह ॾेखारी हुई। बस तूं बि उन्हनि जी हिदायत जी पैरवी कर ऐं चओ त मां उन तबलीग ऐं दावत ते अव्हां खां को अजूरो नथो घुरां ऐं ही क़ुरान त सभिनी जहाननि वारनि लाइ ख़ासि नसीहत आहे। ऐं उन्हनि अल्लाह जो अहिड़ो क़दुरु न कयो जहिड़ो हुन जो हक़ हुयो ऐं हुननि पंहिंजे रब खे न सुञातो। चयाऊं त अल्लाह कंहिं बि बशर या इंसान ते कुझु बि वही या किताब नाज़िल न कयो आहे। ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उन्हनि खां पुछ त उन किताब खे कंहिं लाथो जेको मूसा आंदो हो। उहो माण्हुनि लाइ नूर ऐं हिदायत जो सरचश्मो हो जंहिंखे तव्हां मुख़्तलिफ़ पननि ते नक़ल करे रखियो आहे। कुझु माण्हुनि जे अॻियां ज़ाहिर करियो था ऐं घणो कुझु लिकायो था ऐं अव्हां खे उन ई किताब ज़रिए उहो कुझु सेखारियो वियो जो न अवी ऐं न अव्हां जा अबा ॾाॾा ॼाणींदा हुआ। ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, चओ त अल्लाह ई इहो किताब नाज़िल कयो हो। पोइ खेनि संदन हाल ते छॾे ॾे त भले पंहिंजे अजायन बहसनि, फिज़ूल ॻाल्हियुनि ऐं अजायन दलील बाज़ियुनि सां खेॾनि। ऐं ही किताब यानी क़ुरान जेको असां नाज़िल कयो आहे, इहो बरकत भरियो ऐं पाण खां अॻी किताबनि जी तस्दीक कंदड़ आहे। ऐं हिन लाइ त तूं मके ऐं उन जे आसपास वारनि खे ख़बरदार करी जेके आख़िरत ते वेसाह कनि था, उहे हिन क़ुरान ते बि ईमान आणीनि था ऐं इहे पंहिंजी निमाज़ुनि जी पूरी संभाल ऐं पाबंदी कनि था। ऐं इन खां वधीक ज़ालिम केरु थी सघे थो जेको अल्लाह ते कूड़ घड़े या चवे त मूं ते वही नाज़िल कयो वियो आहे, हालांकि उन ते को बि वही नाज़िल न कयो वियो हुजे, या जेको अल्लाह जी नाज़िल कयल वहीअ जे मुक़ाबले में चवे त आऊं बेड़ो नाज़िल करे सघां थो जहिड़ो अल्लाह नाज़िल कयो आहे। ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेकॾहिं तूं उन्हनि ज़ालिमनि खे ॾिसी त अजब करी जॾहिं उहे मौत जी सकरात वारी सख़्तियुनि में हूंदा आहिनि ऐं फ़रिश्ता उन्हनि ॾांहुं हथ वधाईंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि त पंहिंजनि साहनि जाननि खे ॿाहिरि कढो, यानी पंहिंजा रूह पंहिंजे जिस्मनि मां कढो। अॼु अव्हां खे ज़िलत जो अज़ाब उन करे ॾिना वेंदो जो अव्हां अल्लाह ते बिना कंहिं हुज्जत या सनद जी नाहक कूड़ कंदा हुओ ऐं संदसि आयतुनि जे मञण खां तकबर, सरकशी ऐं ॾाई कंदा हुओ। पोइ अल्लाह ताला फरमाईंदो, ॾिसो अॼु बेशक तव्हां असां वटि ईअं अकेला आया आहियो जीअं असां तव्हां खे पहिरियों भेरो पैदा
पैदा कयो हो ऐं जेके कुझु अव्हां खे दुनिया में ॾिनो हुयोसो तो सभु पंहिंजे पुठियां छॾे आया आहियो। अॼु भला असां तव्हां सां गॾु तव्हांजा सिफारिशी बि नथा ॾिसो जिन जो अव्हां गुमान थे कयो त बेशक हू तव्हां में शरीक या हिस्सेदार आहिनि। यकीनन तव्हांजा पाण में लाॻापा टुटी पिया जिन जो तव्हां खे बावर हो से सभु तव्हां खां गुम थी विया ऐं तव्हां जूं दावाऊं ख्वाब ख़्याल वहम ऐं गुमान सभु बेहक़ीक़त रहिजी विया। बेशक अल्लाह बिजी या दाणे ऐं ककड़ीअ खे चीरंदड़ यानी फुटाईंदड़ आहे। उहो ई जीअरे खे मुअल मां कढे थो ऐं उहो ई मुअल खे जीअरे मां कढंदड़ आहे। उहो ई आहे अल्लाह। पोइ तव्हां केॾा उबता फेराया यानी भुलाया या भटकाया वञो था। उहो ई राति जे पर्दे खे चाक करे सुबुह या पिर फुटाईंदड़ आहे। राति खे सुकून ऐं राहत बणाइण वारो बि उहो ई आहे। ॾिसो नथा त सिज ऐं चंड खे वक़्त जे हिसाब लाइ पैदा कया आहिनि ऐं उहो ई समूरो अंदाज़ो मनसूबा बंदी ऐं मंडिल उन्हीअ ज़बरदस्त गालिब ऐं सभु कुझु ॼाणींदड़ जी ही रिथा आहे। उहो ई आहे जे तव्हां लाइ तारनि खे खलकियो त जीअं बरनि ऐं बहरनि जी ऊंदाहियुनि में रस्तो लही सघो। बेशक असां ॼाणण यानी इल्म अकुल ऐं फहम वारनि लाइ पंहिंजूं निशानियूं खोले खोले बयान कयूं आहियूं ऐं उहो ई आहे जे तव्हां खे हिकु जीअ यानी हज़रत आदम मां पैदा कयो पोइ हर हिक लाइ हिकु करार जी जाइ या रहण जो हंधु यानी माउ जो पेट ऐं हिकु सांढजण जी जाइ यानी क़बर आहे। बेशक असां सम्झ वारनि माण्हुनि लाइ पंहिंजूं निशानियूं साफ़ साफ़ बयान कयूं आहियूं ऐं उहो ई आहे जे आसमान मां पाणी वसायो पोइ उन मां हर क़िस्म जा सला यानी नबातात पैदा कयासूं। उन मां सावक खे कढियोसूं पोइ मंझाइसि संगन में तह थियल दाणा कढूं था। इस तरह खजीअ जी गभ यानी बुक मां झुकियल या लड़कंदड़ फर जा छुगा कढूं था। उन तरह अंगूर ऐं ज़ैतून ऐं ॾाणूअ जा बाग बि आहिनि जिन जो मेवो शक्ल ऐं जाइके में मिलंदड़ जुलंदड़ मुतशाबिया बि आहे मुख़्तलिफ़ यानी गैर मुतशाबिया बि आहे। ए इंसानो हाणे ज़रा गौर सां उन्हनि वड़नि जे फर खे ॾिसो जॾहिं फर झली नहीं ऐं जॾहिं फर पचाई। बेशक उन में उन ई क़ौम लाइ अल्लाह जी कुदरत जूं निशानियूं आहिनि जेके ईमान आणीनि था। उन हूंदे बि काफ़िरनि जो उहो हाल आहे जो जिन्हनि खे अल्लाह जो शरीक बणाइनि था हालांकि अल्लाह ई खेनि पैदा कयो आहे ऐं एतिरे ते बस न आहे बल्कि बिना इल्म जे संदसि लाइ यानी अल्लाह लाइ पुट ऐं धीअरूं ठाहियूं अथनि। हू उन्हनि वस्फ़ुनि खां पाक ऐं मथाऊं आहे जेके ही माण्हू बयान कनि था। हू त आसमाननि ऐं ज़मीननि जो बिना के मिसाल नमूने नक्श या साबिक़ डिज़ाइन जी मुवज्जिदो बणाईंदड़ आहे। इस औलाद कीअं थी सघे थो जॾहिं खेसि का ज़ाल ई न आहे। हुन ई हर शइ खे पैदा कयो आहे ऐं उहो ई हर शइ खे चङी तरह ॼाणे थो। उहो ई अल्लाह तव्हांजो पालणहार आहे। उन्हीअ खां सवाइ ॿियो को बि बंदगी जे लाइक़ न आहे। हू हर शइ जो पैदा कंदड़ आहे तंहिं करे संदसि इबादत करियो ऐं हू हर शइ ते निगहबान ऐं हर शइ जी सार संभाल लहंदड़ आहे। अखियूं इंसान या तमाम मखलूक जी कुवत बसारत या निगाहूं उन खे ॾिसी नथियूं सघनि पर हू निगाहुनि खे ॾिसी रहियो आहे ऐं हू तमाम बारीक बीन ऐं निहायत चङी तरह बाख़बर आहे। बेशक तव्हांजे रब खां तव्हां वटि अखियूं खोले छॾींदड़ रोशन दलील अची चुका आहिनि। पोइ जंहिं ॾिठो पंहिंजे अखियुनि खां कम वरितो सम्झ ऐं परोड़ कयाईं त पंहिंजे लाइ कयाईं ऐं जेको एतिरियूं वाज़े ऐं खुलियल निशानियूं हूंदे बि अंधो थियो त उन जो वबाल थसी आहे। ऐं आओ मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां ते को बि निगहबान न आहियां। अहिड़ी तरह सां पंहिंजनि आयतुनि खे वरी वरी मुख़्तलिफ़ ऐं सुहिणे नमूने सां बयान करियूं था त उहे काफ़िर ईअं न चवनि त तूं किथां पढ़ी आयो आहीं यानी असां हक़ ऐं हक़ीक़तुनि खे एतिरो कुझु बयान कयो आहे जो का बि कमी न छॾी अथऊं ऐं कंहिं लाइ का हुज्जत ई बाक़ी न रही आहे। ऐं उन लाइ बि त असां उन खे यानी दीन इस्लाम खे उन्हनि माण्हुनि लाइ बयान करियूं जेके ॼाणीनि था। ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं सिर्फ़ उन्हीअ जी पैरवी कर जेको वही तुंहिंजे रब जे तरफ़ां तोॾां कयो वञे थो। हुन अल्लाह खां सवाइ ॿियो को बि बंदगी जो लाइक़ न आहे ऐं उन्हनि मुशरिकनि खां मुंहुं मोड़े छॾ ऐं जेकॾहिं अल्लाह घुरे हा त हू ईअं करे थे सघियो जो हू शिरक न कनि हा ऐं असां तोखे उन्हनि ते न की निगहबान मुक़ररु कयो आहे
न कि उन्हनि जी ज़िम्मेवारी तुंहिंजे हवाले आहे ऐं न वरी को तूं मथिन दारूगो या वकील आहीं। ए ईमान वारो उहे मुशरिक अल्लाह का सवाइ जिन खे पुकारनि था उन्हनि खे गारियो न ॾियो मतां हू बिना के सोच समझ जे दुश्मनी जे करे अवां जे हक़ीक़ी अल्लाह खे घटि वधि ॻाल्हायूं। अहिड़ी तरह असां हर हिक क़ौम जे अमलनि खे सिंगारियो आहे। आख़िर उन्हनि खे संदसि रब ॾांहुं मोटणो आहे, पोइ अल्लाह उन्हनि खे ख़बर ॾींदो जेके कुझु हू कंदा रहंदा हुआ। ऐं ही माण्हू अल्लाह जा ॾाढा कसम खणंदा आहिनि कॾहिं वटनि का निशानी आई त हू ज़रूर उन ते ईमान आणींदा। मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे चओ त निशानियूं त सिर्फ़ अल्लाह वटि ई आहिनि ऐं ए मुसलमानो तव्हां खे कहिड़ी ख़बर त जेकॾहिं वाकई खणी उहे मौजिज़ा या अल्लाह जो के निशानियूं वटनि अचनि त बि हू ईमान न आणींदा। ऐं असीं संदनि दिलनि ऐं निगाहनि खे ईअं फिराए छॾींदासूं जीअं हुननि पहिरें भेरे उन ते यानी क़ुरान ते ईमान न आंदो हो तीअं अॻिते बि ईमान न आणींदा ऐं खेनि संदसि सरकशीअ में अकुल जा अंधा करे हैरान परेशान ऐं भटकंदड़ छॾे ॾींदासूं।